बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं आपा मीना ताहिर कंबराणी, जॉइंट सेक्रेटरी पेटे अलिफ सिंध। अदा ही जेको मोहम्मद अली शर साहब जिन सोशल मीडिया ते पंहिंजो मैसेज हलायो आहे ऐं टंडो अलायार जे लाइ लिखियो आहे त बाबा जेको सो हिकिड़ी लेडीज़ आहे उन जो मुक़ाबिलो जेको साईं रफ़ीक जरवार सां। अदा मोहम्मद अली शर, तव्हां इन ॻाल्हि में बिल्कुलु ग़लति आहियो। असांजो साईं रफ़ीक जहिड़े मोहसन ऐं हीरो लीडर सां को बि मुक़ाबिलो कोन्हे। हू असांजो वॾो आहे, मुरबो टंडो अलायार जो वॾो कोन्हे पर पूरी सिंध जो वॾो आहे। तव्हां उस्ताद 7 ग्रेड में रिटायर थी वञो आहे, जेकॾहिं रफ़ीक जरवार तव्हांखे टाइम स्केल वठी अॼु उस्ताद 16 ग्रेड में रिटायर थो थिए। 1.5 लख खां वधीक पघार आहे, ग्रेजुएटी 35 लख रुपया बि उस्ताद खणे। इहो सभु रफ़ीक जरवार जी ख़िदमतुनि जे करे आहे, जेके हुन पेटे अलिफ में उस्ताद जी ख़िदमत कई आहे। तव्हां ॾिसो, असांजी बि ख़ुदि बि मर्कज़ खां तालुक़ रखां थी, 4 साल खां असांजी बि बाडी आई आहे, पर असांजी बाडी बि गवर्नमेंट खां का बि अहिड़ी शइ न वठी सघी आहे, उहा सिर्फ़ु धड़ाबंदी जे करे। पर रफ़ीक जरवार हो जंहिं तव्हांखे एतिरो सभु कुझु वठी ॾिनो। हू टंडो अलायार में टंडो अलायार जे लाइ इहो वॾो एज़ाज़ आहे त उहो शख़्स असांजे शहर जो वॾो आहे। ऐं रफ़ीक जरवार मुंहिंजो न, पूरी सिंध जो वॾो आहे। तव्हां इन शइ में ग़लति आहियो। मुंहिंजो को बि मुक़ाबिलो रफ़ीक जरवार सां कोन्हे। असांजो मुक़ाबिलो पंहिंजो पाण में आहे। उहे जेके रफ़ीक जे नाले ते 32 सालनि खां वठी अनअपोज़ ईंदा हुआ ऐं कंहिंखे बि रफ़ीक जरवार ॾे वञणु कोन ॾींदा, कमु करणु हिते कोन ॾींदा। साईं रफ़ीक वटि को बि अहिड़ो ग्रुप कोन वियो आहे त बाबा असां साईं कमु पिया करियूं या असां इलेक्शन करणु चाहियूं था। जॾहिं त मूंखे मर्कज़ में विहारण वारो ई रफ़ीक जरवार आहे, पेटे अलिफ में आणण वारो ई रफ़ीक जरवार आहे। जॾहिं 4 साल मर्कज़ में रही आहियां ऐं मूं पंहिंजे ज़िले में वेही उस्तादनि जी ख़िदमत कई आहे, कमु कयो आहे, त मूं रफ़ीक जरवार साहब वटि चयो त भाउ ही ॻाल्हि आहे, उस्तादनि जो जेको अनअपोज़ था तव्हां हिननि खे आणियो, उस्तादनि जा कमु कोन था कनि। उस्तादनि वटि हिन रुगो ऑफिसरनि जी ऐं जेके हिन जी यूनियन थियो पिया आहिनि, पंहिंजी यूनियन, उस्तादनि जी यूनियन कोन्हे, ही उस्तादनि जी पॉकेट, ऑफिसरनि जी पॉकेट यूनियन थिया पिया आहिनि, हाउसनि जूं आहिनि, ऐं ही उस्तादनि जी कोन्हे। उस्तादनि जो को बि कमु कोन थो थिए। तंहिं हूंदे इहे ॻाल्हियूं कंदे कंदे नेठि इलेक्शन जो टाइम आयो, रफ़ीक साहब सां मूं पाण ॻाल्हायो ऐं पाण वियसि ॻाल्हाइमि। हुन चयो ॿई धुरियूं इलेक्शन कयो, जंहिं वटि बि मैंडेट आऊं माट करे थो वॾो वेहां। तव्हां वटि न को हुन जी वर्क कंदुसि, न को अव्हांजी, न को तुंहिंजी मुखालफ़त कंदुसि, न को हुनजी मुखालफ़त। साईं रफ़ीक माठ रहियो ऐं असां ॿई धुरियूं इलेक्शन में वियासीं, इलेक्शन कयोसीं। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा 2 पैनल, 4 साल जी ख़िदमत में 2 पैनल मूं खयां आहिनि। उस्तादनि वॾो मैंडेट ॾिनो आहे। हालांकि हुन जिन्हनि 32 साल पॉकेट यूनियन ऑफिसरनि जी रही, उहा साबित बि थी। उन्हनि जे लाइ गस्टा वारा बि लही आया मैदान में, उन में वाज़ वारा बि लही आया, उन में हाउसनि जा कारिंदा बि लही आया, लोठिया सभु लथा, काउंसलर लथा। उन मां उहो साबित मूं साईं रफ़ीक खे करे ॾेखारियो त ही ॾिसो कहिड़ी तव्हांजे नाले ते हिननि छा वेठे कयो। साईं रफ़ीक चयो ग्वाज़ वारनि खे त तव्हां हिननि जो पासो वठो, साईं रफ़ीक त कोन चयो न। साईं रफ़ीक गस्टा खे बि कोन चयो हूंदो, साईं रफ़ीक के हाउस खे बि कोन चयो, पर ऑफिसरनि खे बि कोन चयो हूंदो न। पर हूअ उन्हनि सभिनी चैनल हलाइण जे बावजूद बि हुननि बि 2 पैनल मां खटिया आहिनि ऐं असां बि 2। वधि खां वधि उस्ताद मैंडेट असांखे ॾिनो आहे। तव्हांखे त इहो बि यादि कोन्हे, तव्हां सीनियर मोहम्मद अली शर साहब, त लकी शाह सदर पैनल ई रफ़ीक जरवार जो नालो आहे। इहो ई लकी शाह सदर पैनल हो जेको इंतज़ार साहब जे साम्हूं बीठल हो ऐं रफ़ीक जरवार इंतज़ार साहब खां इलेक्शन खटी। त उहो ई पैनल जेकॾहिं तव्हां सम्झो मूं खयो आहे त आउं रफ़ीक जरवार जे पैनल तां विढ़ी आहियां न, त रफ़ीक जरवार असांजो वॾो आहे रहंदो, ऐं इन में को शक कोन्हे। तव्हां जेको इहो असांजे लाइ चओ पिया त माई खटे आई धड़ा, ही का बि शइ कान्हे। रफ़ीक जरवार असांजो टंडो अलायार जो वॾो आहे, रहंदो, ऐं असां इन ॻाल्हि, ऐं हू हीरो आहे, सिंध जो हीरो आहे। तव्हां ॾिसो हींअर केतिरियूं हड़तालूं थियूं, केतिरा एहतजाज थिया, पर गवर्नमेंट खां वठी सघिया के? इहो रफ़ीक जरवार जो सिर हो, जे गवर्नमेंट एहतजाज बि कया, धरननि में मारूं बि खाधियूं, पुलिसुनि में बि वियो, जेलूं बि कटियुसि,
शल बि खाईंदा पर उस्तादनि जे काज़ अॼु उस्ताद 16 ग्रेड थो खणे न त उस्ताद 7 ग्रेड इहो ई उस्तादनि ते रफ़ीक जरवार जे जो थोरो आहे उस्ताद न पर उस्तादनि जे बचनि सूधो थोरो आहे त अॼु उन ₹1,00,000 पेंशन था खणनि 34-35 लख रुपया त इन खां वधीक त शर साहब छा खपे अहिड़ो कहिड़ो माण्हू मुखारिफ़ या हिमायती आहे त को अहिड़ो माण्हू कढी ॾेखारियो अहिड़ो को सदर त कढी ॾेखारियो जंहिं अहिड़ो कमु कयो हुजे इन जे करे तव्हां जेको इहो इंतिशार पिया विझो त रफ़ीक जरवार खां माई इलेक्शन रफ़ीक जरवार मुंहिंजो वॾो आहे ऐं इन ॻाल्हि खे आउं हिकु दफ़ो न 100 दफ़ा चवंदुसि उहो असांजो मोहसिन आहे वॾो आहे टंडोला जो एज़ाज़ आहे सिंध जो हीरो आहे महिरबानी